नाज़रीन, दौलतपुर सिफन शहर ऐं भरपासे में बदअमनीअ ते ज़ाब्तो न आयो। चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल हुअण सबबि रहवासी परेशानीअ जो शिकार थी विया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था गुलाम रसूल जलाली रिंजी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, जीअं त आऊं हिन वक़्तु दौलतपुर में काशिफ इलेक्ट्रिक जे दुकान ते मौजूदु आहियां। जंहिं पुलिस स्टेशन दौलतपुर जी हद में ही काशिफ इलेक्ट्रिक जो जेको दुकान आहे, उतां राति चोर जेके आहिनि छितियूं भञी हिन दुकान में लही इलेक्ट्रिक जो सामान टचायूं आहिनि, जंहिंमें हिन जो बटूं आहे, हिन जो ॿियो क़ीमती सामान आहे, रोक रक़म आहे ऐं ॿियो जेको हिन जे इलेक्ट्रिक जो सामान उहो चोर जेको आहे हितां खणी ऐं वरी छित ज़रिए जेको आहे फ़रार थी विया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हायूं था त हिननि जो छा चवणु आहे। साईं, असांजी त कंहिंसां दुश्मनी कान्हे, असीं त पंहिंजे ख़्याल सां सुता पियासीं। सुबुह उथिया त छितियूं पटी पियूं, जेको सामान हो बटूं आहे, 2-3 मोबाइलूं उहे खणी आ, ॿियो कुझु रोक पैसा हा। वधीक उन लाइ पुलिस जांच रखंदी। अदाई हो असांजे पाड़े में दुकान आहे इलेक्ट्रिक, काशिफ इलेक्ट्रिक जो बिजली जो ट्रांसफार्मर वग़ैरह ठाहींदो आहे। दोस्त आहे असांजो, पाड़े में आहे, हिन जी छित पिटे जेको चोरी थी वई आहे। चोरनि आज़ार ॿारे छॾियो आहे। पोइ ॾींहुं को मोहल्लो को ख़ाली न आहे जॾहिं ॾींहुं चोर चोरियूं कोन था न। दौलतपुर में आज़ार थी वियो आहे चोरियुनि जो। असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं, SSP खां मुतालबो था कयूं त चोरनि जे ख़िलाफ़ु जेको लगाम विधियो वञे ऐं चोरी ते कंट्रोल कयो वञे। जीअं त असांजे सुबुह असांजो मासादार ॾाढो आदम हितां असां आयासीं ऐं चोरनि तमामु घणो आज़ार करे छॾियो आहे ऐं दौलतपुर जो जेको आहे सो अमन जो पखी जेको आहे सो उॾामी चुको आहे। ऐं खुदारा मां SHA गुलज़ार मरी साहब खे चवंदुसि त शहर जो अमन बहाल करे राति जो गश्त हणे। डेली 4-4, 5-5 चोरियूं थियनि पियूं, वारदातूं थियनि पियूं, को बि माण्हू सुकून सां सुम्ही नथो सघे। खुदारा असां ॿियो कुझु कोन था चऊं, असांखे दौलतपुर जो अमन बहाल करे ॾिनो वञे। मुतालबो आहे फिलफोर असांजी जेके मोबाइलूं ऐं जेके असांजी चोरी थी आहे, जेको असांजो डाको लॻो आहे, उहो असांखे वापसि कयो वञे, न त ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं असां एहतिजाज कंदासीं। जॾहिं त तव्हां हिन एहतिजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त दौलतपुर शहर जे आसपास मां अमन जो जेको पखी आहे उहो उॾामी वियो आहे ऐं बदअमनी जेका आहे उहा चोट चढ़ी वई आहे। हिननि एहतिजाज कंदड़नि दौलतपुर थाणे ते आयल नए SHO गुलज़ार मरी साहब खे अपील कई आहे त हीअ जेका चोरी थी आहे इहा फिलफोर चोरी वापसि कराए, चोर गिरफ़्तार करे हिननि खे इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन आसिफ अली सां गॾु गुलाम रसूल रिंद, धरती TV न्यूज़, दौलतपुर।